अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दिया लाट प्रोग्राम जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां कुझु अहम ॻाल्हियुनि ते गौर कंदासीं ऐं सम्झण जी कोशिशि कंदासीं उन्हनि खे, त जीअं इंटरव्यू जे मरहले में वञण वक़्तु असांखे आसानी पैदा थिए। फ़र्ज़ु कयो तव्हां इंटरव्यू जे मरहले में दाख़िल थी विया आहियो, इंटरव्यू कमेटी में दाख़िल थी विया आहियो ऐं उते तव्हांखे पहिरियां इंट्रोडक्शन कराइणो पवे थो। हमेशह यादि रखो त इंट्रोडक्शन तव्हांजी जो हिकिड़ो तारुफ़ आहे, तव्हांजी शख़्सियत जो ऐं तव्हांजी इल्म जो ऐं तव्हांजी क़ाबिलियत जो जेको पहिरियों तारुफ़ आहे, उहो ख़ुदि तव्हांजो पंहिंजो इंट्रोडक्शन आहे जेको तव्हां पाण बयानु कंदव। हाणे उहो इंट्रोडक्शन तव्हांजो भरपूर हुजणु घुरिजे। इहा ॻाल्हि यादि रखो त जेकॾहिं तव्हां वटि को इल्मी ऐं अदबी कंट्रीब्यूशन मौजूदु आहे, फ़र्ज़ु कयो जेकॾहिं तव्हां किताबनि जा ख़ालिक़ आहियो, लेखक आहियो, त तव्हां किताब पाण सां गॾु खणी वेंदव। ठीकु आहे। ऐं जॾहिं तव्हां इंट्रोडक्शन पंहिंजो बयानु कंदव त उन में तव्हां इन्हनि पंहिंजनि किताबनि खे पेश कराईंदो, साईं मां बुनियादी तौर ते राइटर आहियां ऐं हीअ मुंहिंजा किताब आहिनि। फ़र्ज़ु कयो तव्हां शाइर आहियो त शाइरीअ जे कहिड़नि सिन्फ़ुनि में तव्हांजो किताबु आयल आहे, त उहो तव्हांजे ज़हन में हुजणु खपे, छाकाणि त तव्हां खां इंट्रोडक्शन वक़्तु जॾहिं तव्हां कंट्रीब्यूशन पंहिंजो ॻणाईंदव त हीअ मुंहिंजा किताब आहिनि, त तव्हांजे किताबनि जे बारे में ज़रूरु तव्हां खां मालूमात वठंदा। जेकॾहिं कहाणीकार आहियो ऐं कहाणी जा किताब अथव त पोइ कहाणीअ जे मैदान में तव्हांखे वठी वेंदा, जेकॾहिं शाइर आहियो त पोइ शाइरीअ जे मैदान में वठी वेंदा ऐं इंट्रोडक्शन पंहिंजो भरपूर कराईंदव। जेकॾहिं तव्हां एम फिल जा स्कॉलर आहियो ऐं तव्हां चओ था साईं मां एम फिल पियो कयां, त तव्हां खां पुछंदा त कहिड़े मौज़ूअ ते तव्हां एम फिल करे रहिया आहियो, पोइ तव्हां इहो पक ॼाणो त तव्हां खां इन एम फिल जे मौज़ूअ जे हवाले सां, फ़र्ज़ु कयो तव्हां चओ था त मुंहिंजो शाह लतीफ़ जी शाइरीअ जे फलाणे नुक़्ते ते मुंहिंजी एम फिल आहे, या तव्हां चओ था त मां जदीद शाइर आहे किशन चंद बेवस, उन जी शाइरीअ उन जे गीतनि ते मां शाइरी करे रहियो आहियां, त पोइ पक सां रिसर्च करे रहियो आहियां, त पोइ पक सां तव्हांखे उन तव्हांजे मौज़ूअ ॾांहुं वठी वेंदा। माना इहो तव्हांजे ज़हन में हुजे त तव्हांजे इंट्रोडक्शन मंझां बि सुवाल पुछी सघनि था। ॿी ॻाल्हि इहा त डेमो जी इम्पॉर्टेंस आहे, छाकाणि त उन में तव्हांजो आर्ट ॾिसंदा पढ़ाइण जो, त उन में तव्हां पंहिंजी पसंदि सां कंहिं न कंहिं घटि में घटि 2-4 मौज़ू अहिड़ा हुजनि जिन ते तव्हांजी गिरफ़ हुजे भरपूर नमूने सां, जिन ते तव्हां ॻाल्हाए सघो, त उहे तव्हां पंहिंजे चूंड करे खणी वेंदव। ऐं इहो इम्कानु आहे त तव्हां खां उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां तव्हां खां डेमो ॾियारनि, या तव्हांखे चवनि त बाबा असांजी मर्ज़ीअ सां डेमो ॾियो, फलाणे टॉपिक ते ॾियो, उन ते स्पेसिफिक रहणो आहे तव्हांखे। उन ते मां अॻु में ई डेमोज़ जे हवाले सां काफ़ी ॻाल्हाया आहियां, तव्हां आर्काइव में वञी उहे वीडियोज़ ॾिसी सघो था पिया। ॿिया नंढा नंढा टोकन सवाल आहिनि, तक़ाबली जाइज़ो पेश कराईंदा आहिनि, ऐं नंढा नंढा सवाल आहिनि, उन्हनि ते बि तव्हांजो ध्यानु हुजणु खपे। मिसाल जे तौर ते तव्हांखे चवनि था पिया त बाबा गुल मोहम्मद हालाई, ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाईअ जो सिंधी शाइरीअ में कहिड़ो कंट्रीब्यूशन आहे, त अव्हांजे इल्म में हुजणु खपे त ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई सिंधी गज़ल जो मौजिद आहे, यानी जेको गज़ल आहे उनखे फ़ारसीअ जे लिबास मां ॿाहिरि कढी सिंधीअ जो वेस पाराईंदड़ ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई आहे। इन ते मां अॻु में बि ॻाल्हाए आयो आहियां, सो इन ते हाणे डिटेल में हिन वीडियो में न ॻाल्हाईंदुसि, पर ईअं तव्हांखे हिंट ॾियां थो। अच्छा, वरी तव्हांखे चवनि त बाबा ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाईअ जे गज़ल ऐं मीर अब्दुल हुसैन सांगीअ जे गज़ल में कहिड़ो फ़र्क़ु आहे, त यानी इहो तव्हां खां हू कंपेरेटिव स्टडीज़ कराइणु चाहिनि था। ऐं कंपेरेटिव स्टडी तव्हां तॾहिं कंदो जॾहिं तव्हांखे ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाईअ जो गज़ल बि पढ़ियलु हूंदो ऐं मीर अब्दुल हुसैन सांगीअ जो गज़ल बि पढ़ियलु हूंदो। बेसिक थॉट जी तव्हांखे ख़बर हूंदी। ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाईअ जे गज़ल में फितरत निगारी आहे, ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाईअ जे गज़ल में निज सिंधी अखर आहिनि, ऐं ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाईअ जे गज़ल में निज सिंधी माहौल आहे, ऐं रोमेंटिक शाइरी त पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, पर उहा तमामु घटि आहे। पर फितरत निगारीअ जो शाइर आहे ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई। कुदरती नज़ारा, पखी पखण, जीत जणिया, उन्हनि जो हुनजी शाइरीअ में ज़िक्र आहे। पर अब्दुल हुसैन सांगी मीर उहो इश्क जो शाइर आहे, रोमांस जो शाइर आहे, ऐं हुनजे गज़ल में तग़ज़ुल मौजूदु आहे, हुनजे गज़ल में औरत जो शबाब ऐं हुस्न जूं ॻाल्हियूं मौजूदु आहिनि, विछोड़े जो दर्दु मौजूदु आहे, ऐं कैफ़ियतुनि जो इज़हार आहे। त ईअं माना हिकिड़ी कंपेरेटिव स्टडी थी सघे थी। तव्हां उते मौजूदु आहियो ऐं तव्हांखे चवनि था त बाबा हिकिड़ो नज़म आहे, ॿेड़ीअ वारा मूंखे ॿेली पार पुॼाए, हीअ नज़म कंहिं लिखियो आहे? तव्हां खां पुछंदा, तव्हां चवंदो साईं इहो नज़म नियाज़ हमायूं जो आहे। जॾहिं तव्हां नियाज़ हमायूं जी ॻाल्हि कंदो त तव्हां खां पुछंदा त बाबा नियाज़ हमायूं जो असुलु नालो छा आहे? तव्हां चवंदो साईं मुश्ताक अली मेमण। वरी तव्हां खां पुछंदा त बाबा नियाज़ हमायूं उहो कहिड़ो तवील नज़म लिखियो आहे जेको निसाब जो बि हिसो रहियो आहे? तव्हां चवंदो साईं नियाज़ हमायूं मकलीअ ते हिकिड़ो तवील नज़म लिखियो आहे, उहो असांजे निसाब जो हिसो रहियो आहे। अच्छा, तव्हांखे चवंदा त भला इहो जेको तवील नज़म आहे उहो घणनि बंदनि ते मुश्तमिल आहे? तव्हां चवंदो साईं इहो 70 बंदनि ते मुश्तमिल आहे।
वरी तव्हां खां इहो सुवालु पुछी सघनि था त बाबा इहो जेको तवील नज़म आहे 70 बंदनि जी तव्हां ॻाल्हि था कयो त इहो कहिड़े घाड़ेटे में लिखियलु आहे त तव्हांजे इल्म में हूंदो त तव्हां चवंदो साईं इहो मुसलिस जे घाड़ेटे में लिखियलु आहे। वरी तव्हां हितां सुवालु कढंदा तव्हांखे चवंदा बाबा इहो मुसलिस आहे छा, तव्हां चवंदो साईं इहो अरूज़ी शाइरी जी सिन्फ़ आहे मुसलिस। 3 सिटुनि जे शहर खे असां मुसलिस चवंदा आहियूं ऐं 3 सिटुनि में इन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त 3 सिटुनि में काफ़िया हूंदा आहिनि। ईअं माना तव्हांखे किसो खणी वेंदा। वरी तव्हांखे चवंदा भला नज़म जी ॻाल्हि निकिती त भला ॿुधायो त जोगी नज़म इहो कंहिंजो आहे, मशहूरु नज़म आहे जोगी, इहो कंहिंजो लिखियलु आहे, तव्हां चवंदो साईं इहो तनवीर अब्बासी साहिब जो लिखियलु आहे जोगी नज़म। ऐं वरी तव्हांखे चवंदा भला शेख अयाज़ हिकिड़ो गीत लिखियो थर जे हवाले सां, ॿारनि जे हवाले सां, उनजो नालो छा आहे, साईं उहो थरी ॿारनि जो गीत आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां माना तव्हांखे वरी खणी हलंदा उन में। वरी तव्हांखे पुछंदा हीउ ताज़ो शेख अयाज़ जे गीतनि खे कंपाइल कयो आहे, उन किताब जो नालो छा आहे, कंहिं कयो आहे, तव्हां चवंदो साईं मुश्ताक गबूल हाणे ताज़ो हिकिड़ो किताबु आंदो आहे शेख अयाज़ जा लोक गीत, इन हवाले सां। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां वरी तव्हां जॾहिं हलंदो तव्हांखे चवंदा बाबा सचल साईं जी हिकिड़ी मसनवी आहे इश्क़नामा, इन जो अंग्रेज़ीअ में तर्जुमो कंहिं कयो आहे, तव्हां चवंदो साईं इहा तीरथ होतचंद आहे, उन सचल साईं जे इश्क़नामा जो मसनवीअ जो अंग्रेज़ीअ में तर्जुमो कयो आहे स्टोरी ऑफ लव जे नाले सां। ठीकु आहे, वरी तव्हांखे चवंदा सचल साईं जे हवाले सां सभ खां पहिरियां जेको सचल साईं जो रिसालो आहे उहो कंहिं आंदो मार्केट में ऐं कंहिं मुतारिफ़ करायो त तव्हां चवंदो साईं सचल साईं ते सभ खां पहिरियां रिसालो सचल फ़क़ीर जो मिर्ज़ा अली कुली बेग आंदो आहे, मुरतब कयो आहे ऐं पहिरियों रिसालो उहो आहे। सचल साईं जे हवाले सां वरी तव्हांखे चवंदा त उनजी हिकिड़ी मसनवी आहे वसलतनामा। बाबा इन वसलतनामा में छाजो जंग आहे, हिकिड़ी जंग जो ज़िक्र थियलु आहे, तव्हां चवंदो साईं इश्क़ ऐं अकुल जी जेका जंग आहे उनजो वसलतनामा में ज़िक्र थियलु आहे। ऐं वसलतनामे लाइ चवनि था ही तवील जेका आहे उहा मसनवी आहे सचल साईं जी। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे फ़र्ज़ु कयो जेकॾहिं तव्हांखे चवनि त लतीफ़ साईं जा हमसर सुघड़ कहिड़ा आहिनि बाबा, तव्हां ॿुधाईंदो त तव्हांजे इल्म में हुजणु खपे त लतीफ़ साईं जे दौर जा जेके सुघड़ आहिनि उन्हनि में असांखे जलाल खत्री मिले थो, उन्हनि में असांखे पीराणो बंभड़ो मिले थो, उनजो बि शुमारु सुघड़नि में थिए थो। ऐं जलाल खटीअ सां गॾु साबिर मोची बि असांखे इन कल्होड़नि जे दौर में मिले थो। ईअं जॾहिं तव्हां जलाल खटीअ जी ॻाल्हि कंदो त तव्हां खां इहो सुवालु पुछी सघनि था त जलाल खटी पंहिंजो तख़लुस कहिड़ो इस्तेमालु कंदो हो पंहिंजे सिंगार में, त तव्हां चवंदो साईं हुन में जलाल इस्तेमालु कंदो हो, पर उन जे कई शहरनि में उनजो जेको तख़लुस आहे उहो रंगरेज़ आहे, रंगरेज़ तख़लुस बि जलाल खटी इस्तेमालु कंदो हो। ईअं तव्हांखे चवंदा त भला पीराणे बंभरे जी ख़ासि सुञाणप कहिड़ी आहे, तव्हां चवंदो साईं पीराणे बंभरे जी ख़ासि सुञाणप जेका आहे उहा आहे तजरीदी नज़म। तव्हांखे चवंदा उन जेको तजरीदी नज़म ॿुधायो पोइ तव्हां चवंदो साईं कंडो लॻुसि पेर में खोटे थो गोॾो ॾेई ॾाड़ीअ में लोॾो कंडो कढियाऊंसि पेट में। तव्हांखे चवंदा भई इहो जेको तजरीदी नज़म आहे इहो आहे छा, तव्हांजे इल्म में हुजणु खपे त तजरीदी नज़म हिकिड़ो अहिड़ो नज़म आहे जंहिंमें हिकिड़ो अलामती इज़हार कयो वञे थो, जंहिंमें माम ऐं रम्ज़ में ॻाल्हि कई वञे थी ऐं आम तौर ते हिन जो जेको इज़हार आहे आम कामन माण्हू खे सम्झ में न ईंदो, हुनजे मथे तां गुज़री वेंदो, छाकाणि त हिन में माफ़ूकुल फितरत इज़हार आहे। ईअं तव्हांखे लॻंदो त हीअ गैर हक़ीक़ी ॻाल्हि पई थिए, पर हक़ीक़त में हिन में अंदरि हिकिड़ी अलामत आहे, हिकिड़ी रम्ज़ हूंदी आहे जंहिंजो इज़हार हूंदो आहे, उन में एहतिजाज बि हूंदो आहे, उन में मज़ाहमत बि हूंदी आहे ऐं उन में तंज़ बि हूंदी आहे, उन में खोड़ सारा मौज़ू समाइजी सघजनि था। त पीराणे बंभरे जी जेका सुञाणप आहे उहा आहे तजरीदी नज़म जी। जॾहिं तजरीदी नज़म जी ॻाल्हि थींदी त तव्हांखे चवंदा त पोइ जदीद दौर में तजरीदी नज़म कंहिं लिखिया, तव्हां चवंदो तजरीदी नज़म लिखंदड़ इलाही शाइर मौजूदु आहिनि, पर जदीद तजरीदी नज़म जो जेको बानी आहे उहो मलक नदीम आहे ऐं मलक नदीम जो हिकिड़ो किताबु आहे तजरीदी नज़म, उहो उनजो किताबु इंतिहाई अहमियत रखे थो तजरीदी नज़म जे हवाले सां। ठीकु आहे, त हाणे माना ईअं ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी ऐं पोइ तव्हांखे ॻाल्हि मां ॻाल्हि जो जवाबु ॾियणो पवंदो। बेसिकली इंटरव्यू जो कंडक्ट करण जो बुनियादी मक़सदु इहो हूंदो आहे त हू उमेदवार जी इंफॉर्मेशन खे ॼाण खे ॾिसंदा आहिनि, उनखे ॾिसंदा आहिनि त उन वटि क़ाबिलियत केतिरी आहे, उन वटि मुतालियो केतिरो आहे, उहो ॻाल्हि मां ॻाल्हि जो जवाबु कीअं थो ॾिए, अंदाज़ जे बयान हुनजो कीअं आहे, एक्सप्रेशन्स हुनजा कीअं आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु इहो ॾिसंदा आहिनि त उन वटि नॉलेज केतिरी आहे। अगरि नॉलेज में उन में कंपेरेटिव स्टडीज़ बि शामिल आहिनि ऐं ईअं पोइ सवाल मां सवाल जेके टोकन क्वेश्चन्स आहिनि उहे तव्हां खां ज़रूरु पुछंदा त उनजो जवाबु तव्हां वटि लाज़मी हुजणु खपनि। उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो बि पसंदि आई हूंदी। मां रोज़ु हाणे स्ट्रेटजी तब्दील करे
ईअं ई तव्हां खां इंटरव्यू जे अंदाज़ सां कुझु सुवाल पुछंदुसि, हुनजा जवाब पाण ई ॾींदुसि त जीअं तव्हांजी रहनुमाई थी सघे। सो तव्हां ई असांजो साथ जारी रहंदो ऐं उमेदु आहे त तव्हां असांखे सुठो फीडबैक ॾींदो, पंहिंजे वीडियोज़ खे, असांजे वीडियोज़ खे ॾिसी न सिर्फ़ु कमेंट्स कंदो पर शयुनि खे जे हवाले सां तव्हां यकीनन कंहिं बि क़िस्म जी रहनुमाई तव्हांखे खपे त कमेंट्स जे ज़रिए तव्हां असांखां पुछी बि सघो था। सो मोकिलाणी नाहे, वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं कंहिं नए मौज़ूअ सां ऐं नवनि सवालनि सां ऐं नई रहनुमाईअ जे नवनि उसूलनि सां। सो मोकिलाणी नाहे, जेॾां पेर तेॾां ख़ैर।